नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान टेली कम्युनिकेशन अथॉरिटी PTA मूजिबि अॼु राति 12 वॼे खां पोइ समूरा गैर इस्तेमाल थियल मोबाइल फ़ोन बंदि कया वेंदा। PTA तरफ़ां जारी कयल पधिराई नामी अॼु राति 12 वॻे ताईं इस्तेमाल थियल मोबाइल फ़ोन कारआमद हूंदा। हुन खां सवाइ समूरा स्मगलिंग थियल चोरी फुर कयल मोबाइल फ़ोन बंदि कया वेंदा। PTA तर्जुमान तैयबा इफ्तिकार मूजिबि इहे मोबाइल फ़ोन जेके चोरी थियल या फुर कयल आहिनि उन जी रिपोर्ट PTA खे कई वई आहे, या अॼु खां जेके मोबाइल फ़ोन फुर या चोरी कया विया आहिनि हुननि खे PTA फौरी तौर ब्लॉक करे छॾींदो या पतो लॻाईंदो त इस्तेमाल कंदड़ मोबाइल फ़ोन जी असल मालिक खे वापसि करण जो चवंदा। हिन ॿुधायो त PTA हिन सिलसिले में हिकु निज़ाम वाज़े करे वरितो आहे। वाज़े रहे त माज़ी लखे रुपए जी मालियत जा कई हज़ारे मोबाइल फ़ोन फुर ऐं वेकिरो कया विया हुआ, पर PTA इहे सिटीज़न पुलिस लाइन कंपनी CPLC में रिपोर्ट न करण सबबि उहे ट्रेस न थी सघंदा। हिन सिलसिले में PTA जो चवणु हो त जेकॾहिं को मुसाफ़िर 12 मोबाइल फ़ोन आणे थो त एयरपोर्ट ते टैक्स अदा करण खां पोइ हुनखे इस्तेमाल जोॻो बणायो वेंदो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।